बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। My name is Abdul Sabur। मुझे तकरीर जो उन्वान उस्ताद इस्लाम में उस्ताद जी अहमियत। इस्लाम में उस्ताद जी अहमियत तमाम घणी आहे। छाकाणि त इल्म हासिल करण इल्म ॾियण ॿिन्ही खे दीन इस्लाम में वॾो दर्जो हासिल आहे। उस्ताद उहो शख़्स आहे जेको इल्म ॾिए थो, रहनुमाई करे थो ऐं उनखे सही रस्तो शागिर्दनि खे सही रस्तो ॾेखारे थो। क़ुरान ऐं हदीस में पिणु इल्म वारनि माण्हुनि खे वॾो मक़ाम ॾिनो वियो आहे। अल्लाह ताला क़ुरान शरीफ में फरमायो आहे, हल यस्तविल लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून। छा इल्म वारा माण्हू ऐं बेइल्म वारा माण्हू बराबर थी सघनि था? हीअ आयत वाज़े करे थी त इल्म वारा माण्हू जिन मां उस्ताद अहम किरदारु अदा कंदा आहिनि जिन खां अफ़ज़ल आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान मुबारक आहे त इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण खे मुअल्लिम उस्ताद करार ॾिनो आहे। जेको उस्ताद जी अहमियत खे उजागर करे थो। उस्ताद जी अहमियत वालिदीन खां वधीक आहे, छाकाणि त उस्ताद रूह जो मालिक आहे ऐं वालिदीन जिस्म जा मालिक आहिनि। अलग